बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। मच वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां सिंध जे नंढे वॾे शहरनि में एहतजाजनि जा सिलसिला जारी। जैकबाबाद में मच साने ख़िलाफ़ 3 ॾींहं बे मजलिस वहदतुल मुस्लिमीन ऐं ISO पारां सैयद फज़ल अब्बास शाह, बंदे अली जाफ़री ऐं ॿियनि जी अॻवानी में DC चौक ते टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। ठुल में सानिया मच ख़िलाफ़ शिया उलमा काउंसिल पारां 3 ॾींहं बे हुसैनी इमाम बारगाह खां गुलाम यासीन बुर्ड़ो, शाहनवाज़ मंगी ऐं सैयद महबूब अली शाह जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। धरणे में इज़हार यकजहती तौर मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं दीनी तंज़ीमनि जे अॻवाननि पारां बि शिरकत कई वई। नवाब शाह में मच वाक़े ख़िलाफ़ शिया उलमा काउंसिल पारां मरकज़ी मुर्तज़वी इमाम बारगाह मोहिनी बाज़ार खां प्रेस क्लब ताईं डिवीज़नल सदर ज़वार मोहम्मद हुसैन चांडियो, ज़िलई सदर मौलाना किफ़ायत हुसैन करीमी, सैयद गुलाम अली शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी जुलूस कढियो वियो ऐं मच सानेह जी मज़म्मत करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मच साने ख़िलाफ़ डेरा लायार में मिस्त्री मज़दूर यूनियन पारां डिवीज़नल सदर उस्ताद अली जान एरी, जनरल सेक्रेटरी महरुल्ला भट्टी, गुलाम यासीन कटबार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी मज़दूर चौक ते धरणो हयो वियो। बडाणी में भी मच वाक़े ख़िलाफ़ मजलिस वहदतुल मुस्लिमीन पारां सैयद एहसान अली शाह, गुलाम अब्बास मडल, सैयद तजम्मुल शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में मरकज़ी इमाम बारगाह खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। गेश्तरी कोयले जी खाण में हज़ारा बिरादरी सां वास्तो रखंदड़ 11 पोरियतनि खे कुही क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ पंगिरो में मजलिस वहदतुल मुस्लिमीन ऐं आज़ाद नौजवान इत्तेहाद पारां धार धार एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नौजवान इत्तेहाद पारां वफ़ा एजाज़ मेमण, आफ्ताब लगारी, दानिश कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में शादी समाल वाह मोरी खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। मजलिस वहदतुल मुस्लिमीन पारां मरकज़ी इमाम बारगाह खां राहत अली शाह, साजिद सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। भिरिया रोड में हज़ारा बिरादरी जे मज़लूमनि सां इज़हार यकजहती तौर मौलाना यासीन कुमैली, सैयद मोहम्मद अली शाह, इज़हार कीरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई ऐं मच वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। नौशेरो फिरोज़ में भी वाक़िआ मच ख़िलाफ़ शिया उलमा काउंसिल पारां मोहम्मद उर्स मस्तोई, सैयद आबिद अली शाह, इज़हार शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। मटियारी में शिया उलमा काउंसिल पारां तालिब हुसैन मुंतज़री, मौला बख्श हालाई, सैयद मीर काज़िम शाह हुसैनी, अली फैज़ान ख़ास खैली ऐं ॿियनि जी अॻवानी में मरकज़ी जामा मस्जिद इमाम ज़ैनुल आबिदीन खां बाईपास ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो, जंहिं सबबि रोड बंदि थी वियो। शिकारपुर में मच साने ऐं हज़ारा बिरादरी जी नस्ल कुशी ख़िलाफ़ शिकारपुर सखर रोड ते ॿिए ॾींहुं बि शिया उलमा काउंसिल जे सदर अली अहमद बुर्ड़ो, सैयद मंसूर शाह, सैयद अमीर अली शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी कैंप क़ाइमु करे धरणो हयो वियो। सखर, जैकबाबाद ऐं ठुल में तालीमी इदारा बंदि थियण ख़िलाफ़ एहतजाज। सखर में समाजी तंज़ीम यंग इत्तेहाद पारां बंदि पयल स्कूल खोलाइण ऐं गोसड़ू उस्तादनि ख़िलाफ़ अब्दुल हमीद शेख, माजिद अवाण, कुर्बान चौहान, नवीद चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में मासूम शागिर्दनि हथनि में किताब खणी प्रेस क्लब आॾो पहुची नारेबाज़ी कई। जैकबाबाद में सिंध मला फोरम ऐं आम इंसान तहरीक पारां राजा मीरानी, शाबान अबड़ो, मुख्तियार बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में टिकोंडो बाग खां एहतजाजी जुलूस कढी प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो। ठुल में तालीम जे आलमी ॾिहाड़े ते स्टेप फाउंडेशन पारां जागरता रैली कढी वई। रैली उस्मान खोसो, लाल मोहम्मद बुर्ड़ो, महताब ऐं ॿियनि जी अॻवानी में कढी वई। अॻवाननि जो चवणु हो त स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन शाइस्ता बलोच जी हिदायतुनि ते तालीम जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते नौजवान नस्ल में जागरता पैदा करण लाइ रैली कढी वई आहे। मुबारकपुर में रोलू कुतनि 8 मासूम ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठ फलानी ख़ान बंगलानी में रोलू कुते मस्जिद वेंदड़ हिकु ई कुटुंब जे 8 मासूम ॿारनि जिनसार, दीदार, एजाज़ अली, कलसूम, नुसरत, सुमेरा ऐं ॿियनि मथां हमिलो करे खेनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ॿारनि जी रड़ियुनि ते ॻोठाणनि पहुची ॿारनि खे बचाए वरितो। ओॾां मुबारकपुर बेसिक हेल्थ यूनिट में वैक्सीन न हुअण सबबि खेनि जैकबाबाद मुंतक़िल कयो वियो। नज़रवा भरिसां साजन लाड़े वटि मोटरसाइकिल ऐं डॉटसन में टक्कर, 2 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल दाख़िल। हादसे में ॻोठ तगियो ख़ान जाफ़री वासी मोटरसाइकिल सवार नूर हसन जाफ़री ऐं नसरुल्ला सोहंदड़ो ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालका इस्पताल ठुल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त ट्रैक्टर ट्राली ज़ख़्मियुनि खे बचाईंदे बिजली जे थंभे सां टकराइण बाद कल्टी थी खाई में किरी पई, जंहिं में ड्राइवर मौज़ाने तौर महफ़ूज़ रहियो। मुबारकपुर वेझो सारिन जे देरे खे बाह, फायर ब्रिगेड न पहुचण सबबि सारिन समेत ट्रैक्टर ट्राली भी सड़ी रख। ॻोठ अमीर बख्श कलर में मुमताज़ कलर जे सारिन जे देरे खे ओचितो बाह वकोड़े वई। फायर ब्रिगेड अमलो देर सां पहुचण सबबि समेमण सारिन समेत ट्रैक्टर ट्राली भी सड़ी रख थी वई, जंहिं सबबि हारिन जो लखें रुपयनि जो नुक़सान थी वियो, जॾहिं त बाद में फायर ब्रिगेड पहुची बाह ते ज़ाब्तो आंदो।
बटानी में 1 साल अॻु अगवा बाद क़तल ॼाण आयल छोकिरी अदालत पेश। माउ पीउ जी फरियाद कूड़ी करार ॾींदे मुड़ुस जे हक़ में बयान ॾेई छॾियो। अदालत केस में नामज़द जवाबदारनि खे आज़ाद करे छॾियो। ॻोठ जा मीरल सांगी वासण हुमेरा सांगी जे माउ पीउ अदालत ज़रिए संदसि मुड़ुस ऐं कुटुंब मथां अगवा बाद क़तल करण जो केस दाख़िल करायो हो, जंहिंमें रईस अब्दुल हादी भुट्टो गिरफ़्तार पिणु हो। छोकिरी अदालत पहुची माउ पीउ पारां दाख़िल करायल केस खे कूड़ो करार ॾींदे मुड़ुस जे हक़ में बयान ॾेई छॾियो, जंहिं बाद अदालत केस ख़त्म कंदे गिरफ़्तार जवाबदार खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सक्खर में वॉइस ऑफ सक्खर पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैली। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी तस्वीर कुत्ते जे गले में विझी नारेबाज़ी। लबे मेहरान जे ग्लोबल चौक खां फराज़ सूमरो, मुर्तज़ा महर ऐं अली राना जी अॻवानी में प्रेस क्लब सक्खर ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो ऐं कश्मीरियुनि सां ॾाढ ऐं जबर कंदड़ मोदी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि अक़वाम मुत्तहिदा खां घुर कई त हू भारतीय बर्बरीअ जो नोटिस वठी कश्मीरियुनि खे आज़ादी ॾियारीनि। मदेजी में गंबट वासी जो ज़ाल खे अगवा करे निकाह मथां निकाह कराइण ख़िलाफ़ एहतजाज। सैयद एजाज शाह मदेजी प्रेस क्लब आॾो दाहींदे चयो आहे त 12 ॾींहं अॻु सोहरे सिकंदर ड्रग 5 जवाबदारनि सां गॾिजी घर में घिड़ी मुंहिंजी ज़ाल रिज़वाना शाह खे यरगमाल बणाए अगवा करे विया ऐं घोटकी में ज़बरदस्ती निकाह मथां निकाह करायो वियो आहे। पुलिस वटि दाहिण बावजूद को खड़तेल न निकितो आहे। हुन चयो त जेकॾहिं ज़ाल वापसि न कराई वई त 9 जनवरी ते खैरपुर प्रेस क्लब आॾो पाण खे बाह ॾेई साड़े छॾींदुसि। शिकारपुर में वहीद मोहसिन जी किताब कोरोना जंग जहिड़ी आजी महूरती तकरीब। अंजुमन तरक्की पसंद मुसन्नफीन पारां महूरती प्रोग्राम ऐं मुशाइरो स्काउट हेडक्वार्टर शिकारपुर हॉल में शाइर सज्जाद महर जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें शाइरनि ऐं अदीबनि मकालनि जी निशिस्त में चयो त वहीद मोहसिन हसास शाइर आहे जंहिंखे कोरोना जी कैफ़ियत झिंझोड़े छॾियो आहे ऐं इन अख़्तियार कोरोना जे मौज़ू ते नज़म लिखिया आहिनि। इन मौक़े ते मोहब्बत अली बाबलाणी, हुमैर चांडियो ॿियनि किताब ते रोशनी विधी ऐं डेरा अलायर में इलेक्ट्रिक एंड इलेक्ट्रॉनिक्स काबीना जी हलफ़ बरदारी तकरीब थी गुज़री। नई चूंडिजी आयल काबीना खे अंजुमन ताजरान डेरा अलायर जे सदर शमन अली उमरानी हलफ़ खणायो। तकरीब में इलेक्ट्रिक एंड इलेक्ट्रॉनिक्स जे दुकानदारनि समेत सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त तक।